महबूब मुस्तफ़ा पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक वसल्लम। महबूब मुस्तफ़ा पाक अवां जो बानड़ो, अवां जो ग़ुलाम अब्दुल गफ़ार साईं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। उन जा ज़ाहिरी बातिनी तकलीफ़ां गुनाह माफ़ फरमायो, पाण करम फरमायोसि। अवां जी सलवात मुबारक जो विर्द करे रहियो आहे मालिक, अवां ॾिसी पसी रहिया आहियो, निगाह करम करण फरमायो। दरवेश ख़ुशि आबाद हुजे, रोज़गार कुशादा हुजनि ऐं सचाई सफ़ाई ऐं मोहबत, अवां जी मोहबत ऐं अवां जे आल जी मोहबत में सॼी ज़िंदगी हुजे। उन जी महिनतड़ी पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मक़बूल फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक वसल्लम। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।